घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ महेश्वरी बिरादरी घारो तरफ़ां घारो में हर साल जियां दिवाली जे पुरमसरत मौक़े ते हिकु रंगारंग तक़रीब जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें सत्संग ऐं महफ़िल मौसीक़ी जी तक़रीब मुनक़िद कई वई। दिवाली जे पुरकशिश तक़रीब में शमू रोशन करे मुहबत ऐं अमन जो पैगाम ॾिनो वियो। उन मौक़े ते वाइस चेयरमैन टाउन कमेटी घारो मीर बाबू पंवर ॻाल्हाईंदे चयो त असां बग़ैर कंहिं फ़र्क़ जे अवामी ख़िदमत में मसरूफ़ आहियूं। दिवाली जो त्योहार रुॻो हिंदू कम्यूनिटी जो न आहे, बल्कि सिंध में रहंदड़ हर सिंधीअ जो त्योहार आहे, छो त उहे ख़ुशी ऐं अमन जो पैगाम खणी ईंदो आहे। उन मौक़े ते वाइस चेयरमैन केटी बंदर, उस्मान लोहार, मशहूर स्टेज ऐं ड्रामा अदाकार एम इरफान शेख, असगर अली पठान पिण पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त मज़हबी रवादारीअ जे तक़ाज़ो आहे त असां हिक ॿिए जे ख़ुशियुनि में गॾु थियूं, जेका समाजी हम आहंगी ऐं ख़ुशियुनि विरहाइण जी सुहिणी रस्म आहे। हुन वधीक चयो त दुआ आहे, असां दुआगो आहियूं त असांजी सरज़मीन सिंध हमेशह ख़ुशियुनि जे घर बणियल रहे।